ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदासीं। लखी गुलाम शाह खां आवाज़ टीवी जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर ते कातलाड़ो हमलो थियो आहे। फायरिंग कई वई आहे। फायरिंग में हिदायतुल्लाह महर मौज़ाने तौर महफूज़ रहियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। हथियारबंदनि होटल ॿाहिरां बीठल कार काइण जी कोशिश कई। रोकड़ ते फायरिंग थी आहे। शहरियुनि ऐं पुलिस पहुची हिक जवाबदार खे पकड़े वरितो आहे। पिस्टल बि बरामद कयो वियो आहे। अहम ख़बर है। एक भेरो बीहर आवाज़ सां शेयर कंदासीं। लखी गुलाम शाह मां आवाज़ टीवी जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर ते कातलाड़ो हमलो थियो आहे। फायरिंग कई वई आहे। फायरिंग में हिदायतुल्लाह महर मौज़ाने तौर महफूज़ रहियो आहे। खबर आवाज़ सां शेयर करे रहिया आहियूं। लखी गुलाम शाह खां आवाज़ टीवी जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर ते कातलाड़ो हमलो थियो आहे। फायरिंग कई वई आहे। फायरिंग में हिदायतुल्लाह महर मौज़ाने तौर महफूज़ रहियो आहे। हथियारबंदनि होटल ॿाहिरां बीठल कार काइण जी कोशिश कई। रोकण ते फायरिंग कई आहे। शहरियुनि ऐं पुलिस पहुची हिक जवाबदार खे पकड़े वरितो। पिस्टल बि बरामद कयो वियो आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। जवाबदार जी सुञाणप दोदो ॻोठ वासी अतर शाह तौर थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर हिदायतुल्लाह महर खां। जी हिदायतुल्लाह, वधीक छा तफ़सील आहिनि? जी आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी ॿुधाईंदो हलां त लखी गुलाम शाह बस स्टैंड भरिसां B&B होटल जे ॿाहिरां बीठल कार जेका मुंहिंजी कल्टस कार आहे उन ते जेको हथियारबंद हुयो सैयद अतर शाह जेको मुंहिंजी कार चुराए रहियो हुयो ऐं मज़म्मत करण ते उन सिधी जेका फायरिंग कई। उन ई हवाले सां हींअर जेको आहे सो शहरी जेके हुया ऐं होटल वारा ऐं बाद में पुलिस खे इतला कयो वियो, जेके उन वक़्तु पकड़े पुलिस हवाले कयो, जंहिंजी सुञाणप अतर शाह तौर कई वई आहे। उन खां अॻु में अधु कलाक पहिरियों उन जेको आहे सो फ़ोन ते मूं ॾे कॉल कई हुई त अचो राजखानो बाईपास ते ऐं भतो पहुचाए वञो। उन खां पोइ जेको आहे सो मां पंहिंजी कार कढण जे लाइ आहिनि त हीअ जेको आहे सो 3 माण्हू हुया, जंहिंजी हिकु तौर जेको आहे गिरफ़्तारीअ बाद सुञाणप कई वई आहे ऐं हिन सां गॾु ॿ जेको आहे सो CD मोटरसाइकिल ते हुया, जेके फरार थी विया आहिनि हुनजे गिरफ़्तारीअ बाद। जॾहिं त SHO ऐं SSP खे इतला अहिड़ो ॾिनो वियो आहे, जेके पिन अहिड़े वाक़े जो नोटिस वरितो वियो आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ।